अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वली कार आऊँ है मारवी थी सबका पेरी शाम का नासी हेडलाइंस। पार्टी पारा सदे जब मुख्तलिफ शहर में भारती कोर्ट हार इंसान ज़्यादातर खिलाफ ट्रैक्टर ट्राली रैलियों तैयारी मुकम्मल। हैदराबाद में बिलावल भुट्टो की अगवानी में ट्रैक्टर ट्राली रैली कड़ी वेंदी। नवाब शामी ज़ियाउल-उल-सलाम रैली की अगवानी कंदो। मलिक में सीए सदर सलमान राद सूबाई वज़ीर सादिक जोशो की अगवानी में रैली कड़ी पई वञे। रैली में शिरकत लाइ हारिन ऐं पीपल्स पार्टी के कारकुननि जा काफ़िला पहुचण शुरू थी विया। पाकिस्तान की अदलिया में नई तारीख सर्ची वही। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट की पहली औरत जज तौर कसम खणी वरितो। चीफ जस्टिस गुलजार अहमद जस्टिस आयशा मलिक के कसम खणायो। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट की पहली औरत जस्टिस बणजी वई। कसम खणण वारी तकरीब में जजेस अटॉर्नी जनरल ऐं सीनियर वकीलन शिरकत कई। चीफ जस्टिस गुलजार अहमद खान चयो त जस्टिस आयशा मलिक पंहिंजी काबिलियत ते जज बणी आहे। हू कंहिं बि शइ जो क्रेडिट न खणंदा। सिलेक्टेड हुकूमत पारा तालीम की बजट घट करण अफसोसनाक आहे। तालीम के दिहाड़ी ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो सरदारी सहिवायत ईंदड़ आम चूंडनि में कामयाबी खां पोइ पीपी तालीम की बजट में इज़ाफ़ो कंदे 5 खां 16 सालनि जी उमिरि जा लॻभॻ 2.5 करोड़ ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। तालीम बिना असांजे नौजवाननि जा ख्वाब पूरा नथा थी सघनि। तालीम पीपल्स पार्टी की हमेशा पहिरीं तरजीह रही आहे। तालीम खे हथी ॾियण लाइ पीपल्स पार्टी सभ खां वधीक तालीमी इदारा ऐं कॉलेजिस ठाहिया। सिंध हुकूमत गुरबत में घटाई वारे वज़ीर आज़म की दावा के कूड़ो करार ॾींदियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त हारिन खे यूरिया भाव न पियो मिले ऐं इन वरी नालायक हुकूमत खेनि को रिलीफ ॾिनो। आबादकारनि जी आमदनी में बाद न पर 20% में वधी चुका आहिनि। आवाम जी महांगाई बेरोज़गारी जा बम किराए पिया वञनि। इमरान खान जे अवाम सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल घटि ऐं लवाड़ वधीक हूंदी आहे। वज़ीर आज़म जे वञण जो वक़्तु वेझो अची चुको आहे। कौम संदसि ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी रही आहे। कराची की अदालत नस्ला टावर की गैर कानूनी अदावत वारे केस में बिल्डर अब्दुल कादिर ऐं एडिशनल डायरेक्टर एनपीसीओ विलायत खान की गिरफ्तारी का अगवारी जमानत में वाद करे छॾी आहे। सेशन जज चोबल जवाबदारनि की गिरफ्तारी का अगवारी जमानत में 26 जनवरी ताईं वाद करे छॾी। अदालत जो चवणु आहे त ईंदड़ ॿुधीअ ते जवाबदारनि की जमानत की तौसीक़ वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए वेंदो। केटी दरवेज़ जामाणू क्रीक व ट्रांसपोर्ट सबब गुम थियल 9 माहीगीरनि मां बुटीक हिकु माहीगीर जो लाशत 8 माहीगीरनि जो अञा पतो न पियो। माहीगीरनि ऐं नेवी जो रेस्क्यू ऑपरेशन जारी। गुम थियल माहीगीरनि जे घरनि में कोहमा मतल। बावरी लग पुलिस मुक़ाबिले जो केस दाख़िल। पुलिस माचीवल कानून के शागिर्द अमानुल्लाह पिताफी के कत्ल बाबत ॻाल्हाइण खां इनकारी। अमानुल्लाह पिताफी ऐं अब्दुल हमीद खिलाफ़ CDD थाणे सखर ते दहशतगर्दी ऐं हथियार रखण जा अलॻ-अलॻ केस दाख़िल। पुलिस माचीवल माचीवल ज़ाहिर पीर वासी अब्दुल हमीद जो तालुक़ पाबंदी कयल तंज़ीमनि सां आहे। संदसि मोबाइल जो डेटा ऐं पासपोर्ट पिणु मिलियो आहे। मुल्क में कोरोना विके गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 8 ॼणा हयात विञाए वेठा। 7,195 नवां मरीज़ मची विया। 57,401 मौत की टेस्ट के नतीजे में 7,195 माण्हुनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक थी। वायरस जी पखेर जी शरह 12.5 ते रही। NCOC जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं मुल्क में 29,105 माण्हू वबा सबबि पहुची चुका आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ के अगुणे मरकजी इतला सेक्रेटरी अहमद जवाद
जवान पार्टी मेंबरशिप खत्म करण खिलाफ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अहमद जवाद चयो आहे त खेसि पार्टी मां गैर कानूनी तौर ते कढियो वियो आहे। पीटीआई जो कारकुन ऐं वोटर इमरान खान जो असल चेहरो सुञाणे चुको आहे। हुन कौम सां 74 वरीह में एॾो वॾो मिलाप न थियो आहे। मीर अली दौरान मज़ाहिम ते ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो। हिकु ॾींहुं अॻु दौरान मज़ाहिम ते हथियारबंद दुकानदार हाफ़िज़ रफ़ीक जोगी खे ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी रफ़ीक जोगी खरगोशी सिविल अस्पताल में सदमे जी सट लसंदे दम ॾेई वियो। दुकानदार जी फौतगी जे इत्तला ते संदसि घर में कोहराम अची वियो। यमन जे हूसी वाक़िअनि जा सऊदी अरब ऐं गॾियल अरब ते बैलिस्टिक मिसाइलनि सां हमला। मिसाइल सां सऊदी शहर शहर जे रिहायशी इलाइक़े खे निशानो बणाए पियो। अरब हितां जो चवणु आहे त बैलिस्टिक मिसाइल गाॾियुनि जे वर्कशॉप्स ते किरिया, जंहिं सबबि वर्कशॉप्स खे नुक़सान ॾिसो। हमलनि में केतिराई माण्हू ज़ख़्मी थियण जा इत्तला आहिनि। ज़ख़्मी जो तालुक़ु बंगाल ऐं सूडान सां ॿुधाए पियो वञे। गॾियल अरब हूसी वाक़िअनि जा अबू सईदी ते मिसाइल हमला नाकाम बणाए छॾिया। मिस्त्री जो रिमोट सां कार हलाइण जो कामयाब तजुर्बो। मिस्त्री आमिर दस कामयाब तजुर्बो करे सेवा समेत दुनिया खे हैरान करे छॾियो। आमिर दस जो चवणु आहे त खेसि सफ़र ॾाॾनि खां 40 वरीअ जो गाॾियुनि बाबति तजुर्बो आहे। 40 साल अॻु संदसि ॾाॾे बि इहो तजुर्बो कयो हो। शांगलाइन मथान इलाइक़नि में बर्फ़बारी ऐं शांगलाइन तालुक़नि में विसेचुल निज़ाम धरम भरम। पीडीएमपी ज़िले इंतज़ामिया खे लेटर जारी करे छॾियो। लेटर में ज़िले इंतज़ामिया खे हिदायतूं जारी कई पियूं त के बड़मंडल सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ लाॻापियल इदारा अलर्ट रहनि। पारो वधण लॻो। गर्मी पर 9 सेंटीग्रेड रिकॉर्ड। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सर्दी जी लहर 28 जनवरी ताईं बरक़रार रही सघे थी। ओला वारनि हवाउनि जो सिस्टम मुल्क मां निकिरी वियो। साइबेन हवाउनि मुल्क खे पंहिंजी लपेट में वठणु शुरू करे छॾियो। पाकिस्तान क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म वॾो एज़ाज़ पंहिंजे नाम करे वरितो। आईसीसी बाबर आज़म खे साल जो बहितरीन क्रिकेटर करार ॾेई छॾियो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां कप्तान बाबर आज़म खे एवॉर्ड खटण ते वाधायूं। सिंधी सुरे संगीत जे वॾे नामियारे मौसीक़ार फनकार उस्ताद मोहम्मद जुमन जी अॼु 32 वरसी मल्हाई थी वञे। उस्ताद मोहम्मद जुमन सिंधी राग में ख़ासि अंग क़ाइमु कयो। संदसि तयारु कयल धुनूं अॼु बि वॾे चाह सां ॿुधियूं वञनि थियूं। उस्ताद मोहम्मद जुमन सलीना बलोच ज़ैबुलिसा अली मोहम्मद ख़ासकेली जमीला नाज़ शफ़ी मोहम्मद एविन खे सिख्या पिणु ॾिनी।